पाकिस्तान में अंधन ऐं उन सां लाॻापियल बीमारियुनि जे इलाज लाइ किंग सलमान रिलीफ सेंटर पारां अखियुनि जी कैंप्स कामयाबी सां मुकमल 12 मेडिकल कैंप्स स्पॉन्सर कया विया। ही कैंप बसर इंटरनेशनल फाउंडेशन जे सहकार सां अल इब्राहिम अखियुनि जी अस्पताल कराची जे सहकार सां लॻाया विया, जंहिंजो मक़सदु उन्हनि माण्हुनि खे अखियुनि जी संभाल जूं जदीद सहूलियतूं फ़राहम करणु आहे जेके इलाजी इस्तियात न रखंदा आहिनि या ख़ासि इलाज ताईं रसाई नथा रखनि। ऐं सिंध सूबे जा शहरी इलाइक़ा जेके इलाइक़ा आहिनि जिते अखियुनि जी संभाल जूं ख़िदमतूं महदूद आहिनि, हिन प्रोग्राम जो बुनियादी मक़सदु अखियुनि सां लाॻापियल मसइलनि खे इब्तिदाई मरहले में मालूम करणु ऐं हिन जो इलाज करणु आहे। हिन प्रोग्राम तहत 23,356 खां वधीक तिबी मुआइना कया विया आहिनि। इन खां अलावा 1,656 खां वधीक सर्जरियूं ऐं 3,788 चश्मे जी चकास कई वई आहे। मुक़ररु कयल दवाउनि सां गॾु मुहैया कयो वियो इहे कैंपूं कराची, मातली, शिकारपुर, कंडियारो में लॻाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।